आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजा झूलेलाल साईं, तव्हां चंदन आहियो त मां पाणी आहियां। लाल साईं तव्हां दीपक आहियो त मां उन जी भाती आहियां। लाल साईं तव्हां बांसुरी आहियो त मां उन जा सुर आहियां। मुंहिंजा लाल साईं तव्हां मूंखे रखो एतिरो पासे में कि मुंहिंजी हर श्वास तव्हांजी ई हुजे। 20 सवाल जो सही जवाब आहे सी। संत पुगर खे अमरलाल थारूअ जे ॾींहं ते दीक्षा ॾिनी। सवाल 21। केर बि कंहिंजो कोन्हे, सभु प्रारब्ध जे योग जे वश मिलंदा आहिनि ऐं अलॻि थींदा आहिनि। इहो लाल साईं कंहिंखे सम्झायो? ए संत पुगर, बी माता पिता, सी मिर्ख बादशाह, डी सुंदरदास। हिन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। सभिनि खां प्यारा आहे मुंहिंजे झूलेलाल साईं जो मुखड़ो, जंहिंजे दर्शन सां मिटी वेंदा आहिनि दिलि जा हर दुखड़ा। सभई चओ जय झूलेलाल।